मश्करन जो हाँ मश्करन जो गोठ तई अल्लाह तो इन्हें मवाली जी कब्र में कीड़ा पवा था जो मुझे इन्हें गुंदड़े मुड़स के पकड़ायो थस वो मवाली के छो थी पिटी तो यार ये गुंदड़ो मुड़स तो नंढड़ो गेंटड़ो यो कोठे जे मानो का गुंडा टैक्स तो वठे मिठल जेकॾहिं तूं तोतला वांगुरु रांदीका वठी ॾीसा त छो गुंडो थिए हा घर में वेठो केॾे आ न अम्मा मुझे तोतले जो नालो न वठंदी कर वो तो नंढड़ो आहे तंहिं करे रांदीका वठी ॾींदो आहियां त खेॾे ए बाबो कहिड़ो नंढड़ो आहे ऐं कंहिं चयुसि त वञी गुंडा गर्दी कर ॻोठ में इस्मत हथ थी ॿधा वञी पंहिंजे पीउ जी ज़मानत करा मूंखे लाचार कोन्हे अम्मा जो माण्हुनि खे मिनतूं कंदो वता चङो थियो जो पुलिस हुनखे पकड़ियो 2 ॾींहं जेल में हुजे घर जो अटो त पचंदो निभाड़ा ज़बान ॾंभे पीउ जे नाले ईअं थो चवीं अम्मा इहो पीउ नाहे कुदरती आज़ाब आहे कुदरती आज़ाब जो पंहिंजे बचनि जा भाङा भापो कयो थो वञे नंढड़ो आहे त तोखे कंहिं ॼणे वॾो कयो आहे एतिरो हा असां ई तोखे कमाए खारायो आहे न हाणे वरी मोतबर थी वियो पोइ मां भला थी न तोसां गॾु तूं हल मूंसां ख़ाली पावली खे मिंथ मेड़ कयूं त असांखे पिणे छॾाए ॾे अम्मा मां कोन हलंदुसि तूं भली वञ चङो थियो जो बाबे पूर्व खे पुलिस ॿधी वई न त इहा पुलिस मुंहिंजे पोयां हुजे ठहियो हाणे ठहियो न हल त न हल मां पंहिंजे कंहिंजी पाण थी छॾाए अचां तूं छा हलंदे त हुनखे छॾींदी पुलिस न त न छॾींदी ख़बर पइजी वई मिठल तुंहिंजी बि त पीउ जे लाइ केतिरो अंदरि साफ़ रखियो वेठो ई मवाली साहब छा जो लखन करोड़ जा केस था हल करो चाह न पानी न बीड़ी न सिगरेट ऐ सिपाही सा खाली आने की था हुकुम कर साहब मवाली साहब असां ॿिन्ही जे तकियन में वरी सम्झ रखियल आहे जेको लालू साहब सम्झी वेंदो पर तव्हां लाइ छो नथा सम्झो या सम्झण नथा चाहियो सब समझा तो चरियो समझो तो जा मूंखे तो ॾियारी छाते पे आणो ॾेखारियो न मूंखे लिस्ट गिफ्ट मवाली साहब असां त का गिफ्ट आंधी कोन्हे किथां ॾेखारियूं साहब थाणे ते हले त कड़न में तेल विझाई तू बि ॿुढल बोड़े वांगुरु बोड़ो थी वियो आहीं मवाली गिफ्ट न थो चवे लिस्ट थो चवे लिस्ट लिस्ट हा हा मवाली साहब असां ॾोहारनि जी लिस्ट खणी आया आहियूं वॾी लिस्ट आहे ईसा सर खाली आहिनि खीसा ए ॿ मिंट ईसा ऐं खीसनि में हथ न हण इहो बि कमु थींदो ॾोहारनि वारी लिस्ट किथे आहे बस उन खे छॾ मूंखे सॼी ख़बर आहे सम्झा सभु कुझु थो पर कंहिंमहिल नथो सम्झा त बि सम्झी थो वञा मूंखे ॾोहार जी लिस्ट ॾेखार बस एॾी लिस्ट जंहिं शादी थींदी आहे कुंवारे जा ॾाढो लिखराईंदा आहिनि उहा खणी आयो ई छा मवाली साहब इहा असांजे हिकिड़े ॾींहं जी महिनत आहे इहा हिकिड़े ॾींहं जी महिनत आहे अञा महिनत कयो वॾी महिनत करे सभु ॾोहारी गिरफ़्तार कयो पोइ तव्हांखे इनाम ॾींदुसि मवाली साहब अञा नाला घणा आहिनि हे त हिकिड़ो बुक आहे हेड़ा 5 बुक भरिजी वञनि उहो त तव्हांखे इनाम वॾो मिलणु घुरिजे बसि मूं सोचियो आहे त लख मां 4 ॿुड़ियूं कटे छॾींदुसि बाक़ी सभु तव्हांखे पैसा ॾियां थो ऐं ॿुधाइनि बीड़ियूं घणे जो वठनि सिगरेट घणे जा पापा घणे जो ॿुधाए छॾीनि बाबा हुन में तव्हां त पंहिंजो दाड़ो पाणी कजो न सिगरेट चाह बीड़ी पापा इहे सभु कजो तव्हां पंहिंजो 5 रुपया बचनि वटि वापसि ॾिजो बेईमानी न कजो ईसा लख मां 4 ॿुड़ियूं वञनि भाई घणा बचा 100 रुपया तूं बि सावे कजो मां 10 रुपया निभागे ये तो बुढ़ी मरण जो दुकान है मुंहिंजा बच्चा अची वियो अयो बा फोन ॾी करी आई इतला जी हां त मां गुलड़ा बटे वठी चिटिया ताजे मथा चरी जे गुल जो खर्च छो कई कुंडी सजी ठोकिया मथे में चरी गुल जा खर्च कबा नुस्कान न मां का बि ॻाल्हि कान्हे का लालू तुंहिंजो ख़र्च बचायो न मां बसि मुंहिंजी दिलि चयो त इन में ख़र्च जी कहिड़ी ॻाल्हि आहे अमां ॾेई त ख़बर अॼु दीपावली ॾेई वई हुई जा असां सां फोन ते मज़ाक बि करी अमां कलाक खन थियो आहे उतां ई अचां पई चाची मासी सुरली असां वियासीं कराची तूं वई है पावली घर रहण और लाली वांगुरु तोखे बि कमकार करे ई घर जो पढ़िया सुरीला अमां खां मां घर जो कमकार कराईंदी आहियां न बा लालू इहो त मां पाण कंदी आहियां लाली त मूंखे मना कंदी आहे त न कंदी कर घर जो कमु हा मासी दे ख़बर इहो जेको रेशमा वाली ऐं रेशानी पावली ख़बरदार हींअर तव्हां थकल आहियो हाल अहवाल सुभाणे कंदासीं अमां मां थकजी पई आहियां सभई हाल अहवाल हाणे लालू खां वठिजां लालू अमां खे सभु हाल अहवाल ॿुधाइजांइ मां सुम्हां थी वई हा तूं सुनो थेलो मां खणी अचां थो बैग अदा कादन हाणे पाण फासी वेंदासीं हाणे लालू चवंदो त इज़त जे ॾाज जा पैसा त मूंखां वरिता अथव हाणे मूंखे परणाए ॾियो वाह दी वाह लालू हाणे रिटायर आहे असां त हाणे हाज़ुर सर्विस चङे जूं चर्चियूं पिया लायूं इहो छा कंदो असांखे अदा
चवंदा आहिनि त 100 ॾींहं चोर जा पर हिकिड़ो ॾींहुं भाॻे जो बि ईंदो आहे। इहो बदक मुंहुं भाॻियो असांखे छा कंदो? लालू इहो नक मटींदो रहिजी वेंदो ऐं असां मवाली खे टिंगण जहिड़ो करे छॾींदासीं। अदा पोइ बि पंहिंजी होशियारी ज़रूरी आहे। इन लालू खे तव्हां ते वॾियूं बाहियूं हूंदियूं। अदी असां बि वॾा सियाणा कांव आहियूं, ईअं वठि कोन ॾींदासीं। सियाणो का हमेशह ॿि टंगो फासंदो आहे। थोरो पंहिंजो ख़्यालु कयो, ईअं न थिए जो कांव वांगुरु तव्हां बि ॿ टंगा हथ आहिनि पोल ते पिया लड़को। अदी इहो सम्झाई थी या पिटी थी ख़बर त कान थी पए। अदा बस कर, आऊं तोखे होशियार थी कयां या पिटियां थी? होशियार थी करे होशियार। अदी तूं कहिड़ी मास्तरियाणी ऐं मां तुंहिंजो शागिर्द आहियां जो तूं मूंखे सम्झाई थी? चवंदा आहिनि त पुछणा न मुंझणा, माण्हू मुंझी वञे त पोइ कंहिंखां न कंहिंखां सलाह ज़रूरु वठे। अदी हिन महिल थी भाउ खां मानी जो पुछो थी, रुॻो जहिड़े में वठ वठा लॻी पई अथई। जेकॾहिं तूं मूंखां मानी जो नथी पुछी त मां हाणे तोखां सलाह कीअं वठां? खोड़ मानी पंहिंजे पाल, मां हाणे खणी थी अचां। तूं वे, तुंहिंजो कमु ई इहो आहे तोरा मानी पचाए थी रखां। मानी खाई मां बि किसका त वेठी मथो खाईंदी। अबा हिन में जेको वंचो आहे ॾिनो थो तूं पंहिंजो वञी मसालो हल कर। परेशान पीछो छा थो करे वञे न बाबा, सवेल त रेडियो पियो करी त मूंसां पिरो भला वो तार थोरो अकुल खां कमु वठंदो कर। कहिड़ी ख़बर तुंहिंजी ॾिनल ख़ैरात दहशतगर्दी में इस्तेमाल कंदा हुजनि त पोइ चरे सम्झ अथई बेवकूफ़। मां वॾो दाना है हूंदे। हा ॿुध, ॿियो वरी मूं सुतली साहिब खां लिस्ट बि वरिती आहे त हिते ॾोहारी कहिड़ा आहिनि, ग़लति माण्हू कहिड़ा आहिनि ऐं जेके लाइक़ न आहिनि उन्हनि खे मां कुझु बि कोन ॾींदुसि। बाक़ी भलनि माण्हू जी मां मदद कंदुसि। मवाली साहब लखण गुण जा केस था हल गुण चाह न पाणी न बीड़ी न सिगरेट आहे। उन खां पोइ बि मूं जेके न इहे पुराणा केस वरी रीमेक्स कया। साहिब केस बि रीमेक्स थींदा आहिनि छा? हा कोड़ा कमदार केस बि रीमेक्स थींदा आहिनि, जीअं पुराणा कलाम रीमेक्स थींदा हुआ। सुतली साहिब उन में कहिड़ा कहिड़ा नाला आहिनि? कलामनि फनकारनि जा थो चई या ॾोहारनि जा थो चई? ॾोहारनि जा थो चवां। ॾोहारनि में इहो आहे जो जेके बि मूं पुराणा नवां सभु केस कढिया न उन्हनि में मुंहिंजो नालो आहे। जेको ज़ाल मूं ते केस कयो हो त मूंखे तलाक ॾिनी, ठीकु आहे, उन्हनि में तुंहिंजो नालो आहे। जेको तो मुहतरमा पावली खे ॾंडो हयो उहो बि, ऐं उन में कोड़े वलूअ जा बि नाला शामिल आहिनि ऐं ॿिया कहिड़ा कहिड़ा नाला खणा। मां चवंदो सॼो ॻोठ अंदरि करिणो पवंदो। बाबा तूतरी साहब मुंहिंजो मतिलबु आहे सूतली साहब इन्हनि केसनि खे बाहि ॾेई साड़े छॾ, असुलु ख़तमु शुद्ध थी वञनि। जे सुभाणे ख़ुदा न खास्ता लालू वारा वापसि मोटी आया त असांखे उन्हनि केसनि में जेको ज़लील परेशान कंदा पोइ केरु असांखे छॾींदो? मवाली साहब पर हे लखनि करोड़ जो केस हो, न चाह न पाणी न बीड़ी न सिगरेट आहे छो? बाबा पाणीअ जे महिल उञ लॻई न मुंहिंजो ताक़त खां पी वञे। चाहे मां फाज़ूअ खे चई छॾियो आहे, फाज़ू ॾिनई मच्छी मार्केट में, उहो तोखे मुफ़्त में पियारींदो। बाक़ी बीड़ी आहे हिन मांडली वारे खे मां चवां थो जंहिं महिल ज़रूरत पई बीड़ी वठंदो करी बसि। मतिलबु आहे तोखे सभु कुझु मिलंदो, तूं परेशान छो थो थी? बसि तूं हिन केस खे लही मिट करे छॾ, ख़तमु करे छॾ, ॼण ॼाओ ई कोन हो। अरे हेॾे टोनी मूंखे छा पियो चवी फोन ते, हाणे मूंखे आम्हूं साम्हूं ॿुधा। लालू साहब मां तव्हांखे फोन ते ॿुधायो थो वलू कादन ऐं कोड़ो अटकल सां मवाली खां ख़र्च पिया कराइनि। अटकल सां मवाली खां ख़र्च पिया करनि। इन्हनि बेस्तनि त मवाली खे लुटियो हूंदई। लालू साहब हिन जो डायरेक्टर वलू व्याजी अथव, जेको ॿाहिरां माण्हू घुराए मजबूरी जो किरदार कराए मवाली खां पैसा पियो घुरे। इन्हनि सभिनी मजबूर माण्हुनि जी लिस्ट तयार कर, एक्शन खणंदा थियनि बाक़ाइदा, सिंगल एक्शन न डबल एक्शन। लालू साहब अञा मवाली जो मुद्दो ख़त्म कोन थियो आहे, किथे एक्शन जो रिएक्शन न थी पवे। अड़े जेकॾहिं एक्शन न खणंदासीं मवाली खे फुरे कंगलो करे छॾींदासीं दफ़ा। छॾियो त लालू साहब, भले ख़ाली थिए त ख़बर पवे त मूंसां केरु सचो आहे ऐं केरु कूड़ो आहे। टोनी मूंखे मवाली जो ॾाढो अफ़सोस थो थिए, हुनजो किरोड़ीअ कुआ टुकनि पिया था। यार हू होश में ख़ुशि आहे, जंहिं बि मवाली खां धोखो कयो आहे न हाणे हुननि खे सिंगल बुश न लॻंदई, टोनी डबल बुश डबल। न लालू साहब हाणे चार बुश हणिजा आहिनि। पीरूअ खे पुलिस पकड़े वई आहे, इहो मिठल त हाणे पीउ जी ज़मानत बि कोन थो कराए, त कंहिंखे वञी चवां? लालू बि चवणु कोन वठंदो, न मवाली चवणु वठंदो, कंहिंखे चवां? नायक नहीं पीरू दादा हूँ मैं, जुल्मी बड़ा दुखदायक हूँ मैं, पीरू दादा हूँ मैं। जेको सिधो न हले उनजी कबर ठाहे, पीरू दादा हूँ मैं। दे त ख़बर कंहिं ज़मानत कराई? ज़मानत बमानत कंहिं बि कोन कराई आहे, क़िस्मत महिरबान थी आहे। क़िस्मत महिरबान, उहा बि तो ते? हा मुंहिंजी ज़ाल तुंहिंजी दुआ सां। मुंहिंजी दुआ सां? हा दुआ त मूं घुरी हुई,
पर मूंखे कहिड़ी ख़बर त मुंहिंजी दुआ जी इते थी अॻे अलाह खां कुझु ॿियो घुरां हा त उहो बि पैसो ॾोकड़ मिली वञे हा तुंहिंजी लाइ दुआ घुरियमि है ज़ाल लगी दुश्मन हाणे ठहियो घणी ॾियारी हे चुप कर हाणे इहो मूंखे रुगो ॿुधा त तुंहिंजी ज़मानत कंहिं कराई ॾोहारनि जी लिस्ट सूबेदार सूतली कढी उन में सूतली जो बि नालो हुयो जेको ज़ाल हाकिमज़ादी केस कयो होसि ऐं मवाली ते बि केस निकिती जेको मवाली पावली खे ॾंडो हुयो हा ऐं कज़ी इहो केस बि निकितो जेको लाली इज़त खे कोन पई वञे ॾातरे सां मवाली जो पंहिंजो नालो लिस्ट में निकितो न त मवाली सूतली खे चयो त इहा ॾोहारनि जी लिस्ट ई फाड़े छॾे हा ऐं मूंखे इहो पोइ आज़ादु करे छॾियो तुंहिंजी दुआ सां ही पीरू दादा तुंहिंजी अॻियां बीठो आहे मुंहिंजी सुहिणी ओ पीरू हे साण हथ थी ॿधाए जेको अलाह महिरबानी थी जो जान छुटई पर हाणे इहा ॿीहर का गुंडा टैक्स न कजाए किथे वरी न सिर खणंदी उमिरि जला हुजी जेल में मां कोन मुड़ंदुसि छो त मां या पीरू दादा मुंहिंजी दहशत जे करे कुत्ता हव हव करणु छॾे ॾींदा आहिनि ऐं बिल्ला करणु छॾे ॾींदा आहिनि ऐं नंढड़ा ॿार निंड करणु छॾे ॾींदा आहिनि मथां ओचितो अची वञे पीरू दादा लॻे तो तोखे को सचू कोन लॻो ऐं तूं ईअं सुधरण वारो बि कोन आहीं जेकॾहिं न सुधरंदे त रोज़ इहा पुलिस असांजे घर पई फिरंदी बसि हाणे पीरू हिकिड़ी वाट वञी बची आहे निभागा हिन ॻोठ मां असांखे तुंहिंजे करे लॾो खणणो ई पवंदो अचे मिठल रुगो न न न न एॾो ज़ुल्म न कजाए न त तोतल ऐं मिठल खां सवाइ मां मरी वेंदोसि पोइ वाइदो कर पहिरियां जो मिठल पंहिंजी ज़ाल खे तोतल खे वठी हलियो वञे तोखे इहा गुंडागर्दी छॾणी पवंदी हाणे अॼु खां पोइ इहो गुंडागर्दी ख़तमु ऐं पेन सेन ते वक़्तु कढिबो हाणे त ख़ुशि आहे न मुंहिंजी कज़बानो ऐं ॻाल्हि ॿुधो वञी वञी ॿ टे मानियूं पचाए अचु खावां बुख लॻी आहे कयांसि हाथों रात ॿुध ॾाढो खट ते चढ़ी ठही वेठो छा आहे त मूंखे ख़बर ई तूं अची थो तुंहिंजा मानी जा थाल पचाए रखां कर ख़बर वलो चवण छा थो चाहीं कम जी ॻाल्हि कर कम जी ॻाल्हि का आहे ई कोन्हे बंदूक मां ठका नथो निकिरे बंदूक मां ठका अरे मिठल जे चवण जो मक़सदु इहो आहे त जंहिं माण्हूअ बि पैसा मवालीअ खां वरिता आहिनि उन्हनि पैसनि जी इंक्वायरी पई थी थिए किथे कूड़ बूड़ अहिड़ी पैसा त कोन वठी विया आहिनि हीअं कर तूं पंहिंजे छोकिरे जो पूरो सूरो ऑपरेशन कराए छॾ हीअं न थिए 70,000 जी जाइ ते 1,40,000 तोखे भरणा पवनि मुंहिंजो छोकिरो त चाक चङो भलो उन जो ऑपरेशन मां छो करायां तूं रुगो छोरे जी पासे में हिकिड़ी पट्टी कराए छॾजांइ ऐं हा पुराणो एक्सरे बंदि करे छॾजांइ बाक़ी कम खे ॾिसो असां कीअं था पटियूं कीअं बि इहो ख़्यालु कजांइ हुते तो चयो न त छोकिरे जे पेट जो ऑपरेशन थो करायां ईअं न थिए तो गोॾे जो ऑपरेशन कराए वेही रही अरे छोरे खे इहो बि सम्झाए छॾजांइ त उते जेको तूं सम्झाईंसि उहो ॻाल्हाए इन जो उते रदाफ करे चोरो सभिनी खे सम्झाए छॾींदुसि तव्हां बेफ़िक्र थियो छा थियो मार पवई खुलो पुठो लॻई छा थियो आहे ॿुधर टोनी ऐं जेको आहे न लालू इहे हेॾा अचनि ई वेठा अरे जे अचनि था त पोइ छा थी पियो भली अचनि उतां खां छाजे लाइ बाक़ी अकुल कोन्हे को ॿुधर कहिड़ी ख़बर पिस्तौल हुजनि या छुरी हुजनि हाणे असांखे ढेर करे विझनि त पोइ सफ़ा को टिजणो गांव है कुछ कोन थो थिए परेशान न थी लालू साहब जो खैर मुझे मतलब है त मवाली साहब जो खैर मवाली साहब जो खैर आहा खेरा खेरा हाणे जल्दी हलवाल ॾियो मूंखे ॿिए ॻोठ में फ़ैसिलो करिणो आहे मां एतिरो वांदो न आहियां हरूभरू जिते किथे बीठो हुजां वाली सभा खां पहिरियों मूंखे इहो ॿुधा त ही के राति जो छा थिए छो लालू चंग मुड़सी वई अथव त नज़र भली वई अथव छा मां यहाँ कमदार कहिड़ो अहिड़ो कंदो आहे सोड़ो जो सवड़ में बि लॻंदो आहे मां तोखां पुछो किंदी कारी पालक जी भाॼी मां पंहिंजे संजूअ खां थो पुछां मवालिया ॿुधाए केरु आहे ही बाबा मूं कमचार रखियो आहे कमचार रखियो अथई तो कंहिंखां पुछी रखियो अथई चङा कंहिंखां पुछंदा न आहिनि मां चङो आहियां मां खणी कारे चोर खे कमदार रखां कंहिंखां छो पुछां मवाली साहब कारो चोर में हिन खां सुठो आहे ही त अंदरां बि कारो आहे मां लालू जी बेइज्जती बर्दाश्त करे सघां थो हिन कराची जी किरड़ी जेका मुंहिंजी बेइज्जती कई आहे न इहा मां बर्दाश्त कोन करे सघंदुसि हा मवाली कोने खे ॿाहिरि कढ मूंखे थोरो ज़रूरी ॻाल्हाइणो आहे लालू साहब लेला तो माई काफिया कड़ी पार तो क्या हिला दूंगा इसको तार तुझी उताक दे तुझे सामू लालू जो रिटायर कमदार तुझे हाजुर सर्विस कमदार कोड़े जी बेइज्जती भी तो करी शायद इनके खबर कोने
त माया कमदार कोड़ो एड़ो कंदो आ सोड़ो जो सवड़ में बिसी लगंदो आ। हा हले निकरो ताकता। अरे लालू के जी इजाजत सां तू मुझे कमदार कोड़े जी बेइज्जती तो करी। ये मुझो कमदार आ इते ही हुंदो। इन जी मौजूदगी में जेको चवणो थो चओ। ये कोने में तो काडे भी। मवाली साहब बात ऐसी है कि अभी नहीं बता सकते। सदको वजाइन फैसलन दा भोतार दुश्मनन जी दागी असल भोर भोर करे छड़ी। ठीक है टोनी इन मन हलऊं था मवाली साहब बे चक्कर थी ॻाल्हाईंदासीं। हलो हलो आया इन कोड़े दा टी करण वनी बाबा 3 दबो खपायो। शायद इनन के भोतार खबर कोने त माया कमदार कोड़ो एड़ो कंदो आ सोड़ो जो सवड़ में बिसी लगंदो आ। वो तो सियारे में न उन्हारे में सवड़ में की चलियो ही चा। ए जने के मटा छड। अदा कादन हाणे त फासी वियासीं। हाणे मवाली चवंदो मूं ॾाज जा पैसा ॾिना आहिनि। हाणे मूंखे इज़त परणाए ॾियो। दी तू परेशान न थी। असां को अहिड़ो माण्हू हथु कंदासीं ऐं मवाली सां वञी मिलाईंदासीं ऐं चवंदासीं घोटाई तान ऐं इन्हनि असां खां ॾाज जे लाइ 1 लख रुपया घुरियो आहे। पोइ जेके तुंहिंजे हिसे जा न पैसा पिया आहिनि उन्हनि मां हिकिड़ी हंधनि वारी पेती हिकिड़ी पठाण खां सस्ती का घटि ऐं थोरो घणो डिनर सेट जो सामान वठी ऐं मवाली खे ॾेखारींदासीं त हीअ असां ॾाज वरितो आहे। वाह वाह मां पंहिंजा पैसा छो ख़र्च कयां? अड़े वाह ॾाज तुंहिंजो थो थिए या मुंहिंजो? छो पैसा सभिनीनि गॾिजी खाधा आहिनि ख़र्च बि सभु कयो। ऐं पंहिंजो रुपयो बि कान ॾींदीसांव। हा बाक़ी इहो 50,000 काॾे कंदीअ? उन्हनि मां पंहिंजे भाइरनि खे आज़ादु कराईंदसि चुमन ऐं ईदनि खे। जेकॾहिं तूं उन्हनि खे आज़ादु कराईंदीअ त मवालीअ सां सभिनि खे फ्रॉड जे केस में अंदरि कराईंदो। पोइ तुंहिंजो इहो अधो नंढो अधो वॾो असां लाइ मुलाक़ात कोन ईंदा। त आख़िर इन मसइले जो को हल त हूंदो न? हा दी हल त ॻोल्हणो पवंदो। त मजबूरी में तोखे परणाइणो पवंदो। ना दाना बाहे ॾियां मां थी पाइणु चो पाइण चा न भली तव्हां सभु ॿधिजी वञो पर इज़त कान पाइणबी। इज़त जी इज़त वॾी आहे केरु नथो करे त न करे। हा पुटड़ीअ दीवा लालू कहिड़ी ॻाल्हि मूंखे ॿुधाइण आयो ऐं कोड़े खे ॿाहिरि कढण जो छो चई? मवाली छा तो सोची? कुझु बि न। का त ॻाल्हि आहे तूं मूंखां लिकाई थो? न पावली अहिड़ी का बि ॻाल्हि कान्हे का। खण कसम मुंहिंजो त का ॻाल्हि कान्हे। ॻाल्हि आहे पावली जे मूंखे सोचण ते मजबूर करे विधो आहे। मवाली पोइ कहिड़ी ॻाल्हि आहे ॿुधाए न मूंखे छो तो लिकाई? लालू आयो हो कुझु मूंखे चवण पियो चाहे पर मूं हुनजी हिकिड़ी बि न ॿुधी। तूं हुनजी ॻाल्हि ॿुधी त हा न? ॻाल्हि ॿुधां सां हा पर चए पियो कोड़े कमदार खे तव्हां कढ पोइ ॿुधाईंदोसांइ। त पोइ तूं कोड़े खे ॿाहिरि कढी हा? कोड़ो वीचारो ॾुख न करे हा। छा सोचियां त मूंखे उतां खां मां कढी छॾियईं। मूं हिन करे चई छॾियोमांसि अब जेको बि ॻाल्हाइणो अथई कोड़े जे मुंहं ते ॻाल्हाए। पाण न ॻाल्हाई हुन में मुंहिंजो कोड़ो ॾोह थियो। मवाली अधे लालू सदाईं तुंहिंजे लाइ सुठो सोचियो आहे तोखे हुनजी ॻाल्हि ॿुधणु घुरिजे हा। न पोइ लालूअ खे बि त सोचणु घुरिजे न। ऊंची ओताक ते अचे ऐं मूंसां थो ईअं ॻाल्हाए। आख़िर मां ॻोठ जो चङो मुड़ुसु आहियां माना हू सम्झे पियो मां पुराणो साॻो मवाली आहियां तॾहिं मूंखे ईअं पियो चए। पोइ बि मवाली कुझु बि हुजे पर तोखे हुनजी ॻाल्हि ॿुधणु घुरिजे हा। हाणे भला तूं हीअं कर वञी न घर इहा ॻाल्हि पुछी अचीसि त कहिड़ी ॻाल्हि हुई जेका लालू मूंसां करणु पियो चाहे। मां थी वञा हिन थुली लालीअ जे घर अॻे ई ॿुथ अथसि दबलो ऐं वरी मूंखे थी ॾिसे त घेर वारे टीन खां वधीक मुंहुं थुलो थो थी वञेसि। मूंखे कीअं ख़बर पई लालू जेका ॻाल्हि मूंखे ॿुधाइण आयो उहा कहिड़ी ॻाल्हि हुई? मवाली उहो त तोखे पंहिंजे मुंहुं ॿुधाईंदो न। हाणे तूं पंहिंजो मूड सही कर त मां तुंहिंजे लाइ चांहि थी ठाहे अचां। हा इहा ॻाल्हि मूंखे बि सम्झ में अचे। चांहि खां सवाइ मुंहिंजो दिमाग़ कमु कोन थो करे। मां ठाहे थी। हा जल्दी कर जल्दी कर। कोड़ा मवाली जो त वॾो माल पियो रेड़ी पोइ मां मूंखे बि हिसो ॾे न। तू हिसे जी ॻाल्हि न कर मलुका तू प्यार जे किसे जी ॻाल्हि कर किसे जी। हिसो मिलंदो त प्यार जो किस्सो बि हलंदो न। हिसो ख़तम त प्यार जो किस्सो बि ख़तम। इन जी माना त तू मूंसां प्यार नथी करी न पैसनि सां थी करी न। अहिड़ी ॻाल्हि न आहे पिरी बस हू ॻाल्हि ॿुधी अथई न बकरी गाह सां दोस्ती रखंदी त पोइ खाईंदी छा? बकरी विचारे दे इहो कूड़ न इहो मिसाल त घोड़े ते ॾींदा आहिनि न। इहा मिसाल तूं घोड़े ते ॾी या गॾां ते ॾी उहा तुंहिंजी मर्ज़ी आहे। कोड़ा कपिड़ा उधर ते वरिता आहिनि ऐं उनखे पैसा ॾिना आहिनि। हा मुंहिंजा महबूब साईं इहे पैसा मुंहिंजो पीउ बि ॾींदो मुंहिंजो ॾाॾो बि ॾींदो मुंहिंजो नानो बि ॾींदो मुंहिंजो खरॾाॾो बि ॾींदो। जेकॾहिं मां तुंहिंजे इहो कर्ज़ न लाहियां न पोइ लानत आहे कोड़े जे प्यार ते सॼी जमार ते। बेशुमार चाची मूं चयो त बेशुमार कर्ज़ थी वियो आहे। फ़िलहाल कुझु पैसा ॾियां थो बाक़ी मवाली जी खल लाहियां पोइ खणी थो अचां। मवाली जी खल मोड़े छो खणी ईंदे? मूं कहिड़ी हिते चमड़नि जी दुकान खोली आहे? मां चमड़े जी ॻाल्हि नथो कयां चरी जॾहिं कंहिंखे ॾटा ॾेई हुनखे फुरबो आहे न
उनखे चइबो आहे खल लाहिण। मवाली खे भले डटा ॾे पर मां तो डटे में कोन ईंदसि, न त मां टोनी खे फोन कंदीसांइ, हिते अचण में देर बि कोन कंदो। मलूका इहो कहर त न कजांइ, इन लेसुड़ी जे गिग खे लिफ्ट न कराजांइ। ॿी किस्त जेका हूंदी न उहा तोखे ॿीणी मिलंदी, तूं ॿीणी न बोल। तूं बि खणी खीसो खोल, पोइ 1000 खनि ॾे त मूंखे बि ख़बर पवे न त तूं मूंसां केतिरो प्यार करी थो। अचे हे वठ 1000 रुपया, हाणे तो ख़ुशि आहीं न मलूका? हा हा कोड़ा, हाणे मां ख़ुशि आहियां। हाणे भली तूं वञ पर सुभाणे ज़रूरु अचिजांइ। सुभाणे मूंखे राति निंड कॾहिं ईंदी तोखां सवा? मां सुबुह जो ईंदुसि, लाज़मी ईंदुसि, मुंहिंजो इंतज़ारु कजांइ जादू। इहो कोड़ो कुत्ता घर में घणंसि, ख़ुदा जी मार पर मूंसां ईअं पियो ॻाल्हाए ॼण मां हुनजो हारी आहियां। छॾी न, भले फुरे खाली कनि इन्हनि खे, तोखे कहिड़ो फिक्र थियो आहे उन्हनि जो? लाली मवाली मुंहिंजो संडू आहे, पावली मुंहिंजी साली आहे, अञा बि चई त तुंहिंजो छा वञे? लाली मवाली भली मुंहिंजे बारे में कुझु बि चवे, कुझु बि सोचे, भली मूंखे गारियूं ॾिए, माण्हू चवंदा मवाली लालू खे ॾाढियूं गारियूं ॾींदो, भली गारियूं ॾिए, पर मां त सॼी ज़िंदगी लाइ भलो सोचियो आहे। तूं छा थी सम्झी हलियासीं कराची, हुन पीछा जो गोबाटो मूंखे केॾियूं पार पियो कर त मुंहिंजे पुट जी पार अथव। रुगो मवाली जो दिमाग़ ख़राब कोन थियो आहे, मुआरी धीउ आहे न पावली, उन जो बि मथो फिरी वियो आहे। उन ॾींहुं पैसा पई वेराए, मां पई चवांसि त मां इहे पैसा न वेरा, पर चई असां वॾेराऊं, असांजी मर्ज़ी। हाँ, ऐं चए पई त तव्हां त असांजा दुश्मन हो, कहिड़ा सॼण जो सलाहूं था ॾियो। अम्मा ये असांजी भेण न को मूं ते वई आहे, न को तो ते वई आहे, न को मामनि ते वई आहे, साॻी बाबे कलूअ ते वई आहे। बसि एतिरो फ़र्क़ु आहे, बाबे कलूअ जो मुंहुं हेॾो, हिन जो मुंहुं खणी हेतिरो आहे। मायूं मड़ी थोरी खुशामद कनिसि थियूं ऐं तो मुंहं ते घुमाइसि थियूं, हीअ वरी वाह वाह में पूरी आहे। हा कल्ह वियोसि मवाली खे उतां खे इहा ॻाल्हि सम्झाइण त पुट खे मां कम ईंदो मां न पियो सम्झे मुंहिंजी ॻाल्हि खे। मुंहिंजो सॼी ज़िंदगी वेंदो ई रुलंदो ई पिनंदो ई, पोइ केरु मुॾे मोटी ईंदो ई न वरी, पोइ मां केॾी इज़त कंदो आहियां। पर तुंहिंजी मर्ज़ी आहे, मुतबर मञे ई कोन, हेॾो मुतबर आहे, हेॾा तूं ॾाढसि की न। इहो जॾहिं ॿूथ भर किरंदो न, पोइ हिनखे ख़बर पवंदी त हा लालू सचो आहे, पोइ ख़बर पवंदसि जेके पाण सां गॾु खणंदो अथई न उहे ई दुश्मन अथसि। तव्हां कोशिशि कयो पावली खे सम्झाइण जी, बाक़ी जेको मवाली आहे मां सम्झाइण जी कोशिशि कयां थो, मन दिमाग़ में ॻाल्हि वेह भला। पावली खे सम्झाइण भित में मथो हण, बसि हाणे चवीं थो त मां हिकु दफ़ो वरी सम्झायांसि थी। मां बि कोशिशि कंदुसि अकेलो वठी पंहिंजे मुंहं सां सम्झाईंदोमांसि। हा जे सम्झे त ठीकु आहे, संदसि मर्ज़ी आहे, अकेलो विहांसि कंदो हिते बेतरार अथई। ॻाल्हि ॿुध, मवाली जीअं न ॿाहिरि निकिरे ॻोठ वारनि सां मिलण जे लाइ त असांखे रुॻो आगाह करे छॾिजाए। मवाली चए पियो जीअं मूंखे पैसा ॾिनासीं छोकिरे जे ऑपरेशन जे लाइ, हुन सां मिलणो आहे, हुनखे आगाह करे छॾिजो। मिठल ऐं भलू वारा सॼी ॻाल्हि हुनखे सम्झाया, इहो कमु सफ़ा लाटू दौर ते लॻो पियो आहे। हा इहो कमु सही आहे, ॿुध भेण जो बिलो कयो अथई न, अति इज़त पंहिंजे पैसनि मां ईदनी जुमन जी ज़मान थी कराए, ऐं शादी जो चवांसि थो त तादी थी करे। बाबा इहो लालू कराची मां नेब जी ट्रेनिंग करे आयो आहे छा? सभिनी फिराडनि जी ख़बर पइजी वेंदसि, ईअं त हुनखे को सबूत मिली वञे ऐं सभिनी खे सूरनि में विझी छॾे। तोरा तूं फिक्र न कर, असां अहिड़ो कमु पको कयो आहे कि लालूअ जे मलाइकनि खे बि ख़बर कान पवंदी। कदन जेकॾहिं ॻाल्हि चिटी थी पए न, मूं जे नाले न ॿुधाइजो मवाली खे त कोड़ो बि हिन ॻाल्हि में असां गॾु हो। वाह पुट वाह, इन्ही खे चवंदा आहिनि त खाइण महिल गॾु ऐं सुम्हण महिल मस्जिद में। तॾहिं त उर्दूअ में इहो सही चयो अथनि त हम तो डूबेंगे सनम तुम्हें साथ लेके डूबेंगे। बाबा सनम खे भली वञी बोड़, पर कोड़े जी पालत थी था। वाह पुट वाह, इहा थी सम्झ। ड्रामा सोप सीरियल मश्करनि जो ॻोठ जा तमाम एपिसोड हाणे ॾिसो HD क्वालिटी में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिन TV HD ड्रामा।